सिंध में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। हर तरफ़ ॿोॾि वारी सूरतहाल पैदा थी वई। रोडनि रस्तनि ते पाणी तलाउनि जी सूरत में भेजी वियो। हैदराबाद में गुज़िरियल राति खां बरसात जो सिलसिलो जारी। रोड रस्ता तलाउ जो ॾेख ॾियण लॻा। मींहुं पवंदे ई बिजली गाइब। इंतज़ामिया खे पाणी नेखाल खणण में ॾुखियाइयूं दरपेश। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, ठट्टो, सजावल, बदीन, उमरकोट में तेज़ हवा सां गॾु ज़ोरदार वसकारो थियो। हैदराबाद में बरसात माज़ी जा केतिरा ई रिकॉर्ड टोड़े छॾिया। टंडोर यार, टंडोर मोहम्मद खान, थरपार खरे ॿिनि ज़िलनि में काल्ह खां बरसात जो सिलसिलो जारी आहे। ठट्टे में ॿोॾि जहिड़ी सूरतहाल पैदा थी वई आहे। रोडनि रस्तनि ते 5 फुट पाणी भहिजी वियो। हेठाहीं वारा इलाइक़ा तलाउ बणिजी विया। शहरनि खे शदीद मुश्किलातूं दरपेश आहिनि। मीरपुर ख़ास में 19 कलाकनि खां जारी बरसात सबबि हर पासे तबाही जा मंज़र नज़र अची रहिया आहिनि। केतिरा ई कचा घर ड्रही पट थी विया। खौसकी में बरसात शहर खे ॿोड़े छॾियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां लॾपड़ाइण जो सिलसिलो जारी आहे। कुंडरी में बरसात खां पोइ ॿोॾि जहिड़ो मंज़र नज़र अची रहियो आहे। टंडोल यार, टंडोल जाम में बि बरसात सबबि केतिरा ई घर ड्रही पिया। डिगड़ी में बि सभ खां वधीक 233 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। मीरपुर ख़ास में 180 मिलीमीटर ऐं हैदराबाद में 133 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। मौसमियात खाते चयो आहे त कराची में अॼु 150 मिलीमीटर बरसात पवण जो इम्कान आहे। बरसात जो सिलसिलो ख़मीस ताईं जारी रहंदो। कराची में गुज़िरियल ॾींहुं पयल बरसात सभ खां वधीक गुलशन अदीद में 105 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। लांडी में 45.5 मिलीमीटर, जनाह टर्मिनल में 11.4 मिलीमीटर, नॉर्थ कराची में 4.5 मिलीमीटर, नासराबाद में 2.0 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। सरजानी टाउन में 2.6 मिलीमीटर, यूनिवर्सिटी रोड ते 8.4 मिलीमीटर ऐं फैसल बेस ते 13.0 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई।